कंहिं ॾाहे चयो आहे त हथ जॾहिं रूह सां ॻाल्हाइण शुरू कनि तॾहिं मुजस्मो धड़कंदो आहे। इहो जुमिलो जेकॾहिं मुजस्मे साज़ उस्ताज़ मिस्री भील लाइ चइजे त वधा न थींदो। हूअ न रुॻो मिटीअ सां ॻाल्हाईंदो आहे पर उनखे ॼण पूरी रीत तरतीब ॾियण बि ॼाणंदो आहे। संदसि हथनि मां जॾहिं को मुजस्मो जनम वठे थो त इहो फ़क़ति पथर जो टुकड़ो न हूंदो आहे पर हिकु कहाणी, हिकु तारीख़ ऐं हिकु अहसास जो जीअरो तर्जुमान हूंदो आहे। ताज़ो ठाहियल शहद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो मुजस्मो संदसि फ़नी महारत जो न रुॻो शाहकार आहे पर इहा फ़न जी ज़ुबान में सिंध जी धीअ सां वफ़ा जो इज़हार पिणु आहे। हुन जॾहिं पथर मां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मुस्कुराहट खे उकारियो तॾहिं लॻो ॼण तारीख़ पाण संदसि हथनि जी रीत लिखी वई। हिंदू धर्म जूं मूर्तियूं ठाहिण वक़्तु हू सिर्फ़ु फ़नकार न रही पर अक़ीदे, इबादत ऐं मोहबत जो मज़र पिणु बणिजे थो। संदसि मुजस्मा सिर्फ़ु ख़ूबसूरती जो नमूनो न आहिनि पर बैनल मज़ाहिब ऐं भाईचारी जा पयाम्बर पिणु आहिनि। ज़िले बदीन जे खोरवा चौक ते कखाइन झूपड़ीअ में गुरबत ऐं मुफ़लसी में ज़िंदगी गुज़ारींदड़ उस्ताद मिस्री भील हिकु मुसवर ज़रूरु आहे पर संदसि वजूद ख़ुदि बि हिन फ़न पारो आहे जेको वक़्त जी चुपचाप भित ते रंग, शिकल ऐं मोहबत सां पंहिंजी सुञाणप लिखी रहियो आहे।